मीर जी भेण खे आज़ाद कयो अथव। हुनजी गणती है तोखे जो वरायो आहे? हुन करे जो हुनखे मां अगवा करे खणी आयो। हाणे तोखे माना मीर खां ख़ौफ़ थियण लॻो आहे न? खौफ़ सिर्फ़ मूंखे इन ॻाल्हि जो आहे त मुंहिंजे घर में बि मुंहिंजी जवान भेण वेठी आहे। उन तरफ़ कोई भी मेरी अख खणी ॾिसे न त हुनजा तोड़ा कढी छॾींदासीं। सरकार इहे ॻाल्हियूं त तव्हां मूंसां ऐं मीर जी भेण लाइ बि कयूं। ॻाल्हि त ॿुधो, अॼु तोखे थी छा वियो आहे? हे कहिड़ी बकवास पियो करी? बकवास कोन थो कयां, बसि सरकार इहो अर्ज़ु खणी आयो आहियां त हुन छोकिरी खे आज़ादु कयो। इहा छोकिरी आज़ाद थी वेंदी, हुनखे छॾ। तयार थी सुभाणे लाला सां ॻाल्हियूं करणियूं। उते तव्हां ॿियनि हमरा खे वठी वञो।